नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर पिया कयूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह गढ़ी ख़ुदा बख़्श पहुची वियो आहे। सैयद मुराद अली शाह शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। वरिसी इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श पहुतो आहियां। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। वॾो वज़ीर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह गढ़ी ख़ुदा बख़्श पहुची वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं रशीद अबड़ो खां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शहीद चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में निहायत अक़ीदत एतिराम सां मल्हाई पई वञे। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां इंतज़ामनि खे आख़िरी शिकिल ॾिनी वई आहे। जॾहिं त इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुतो आहे। उन शहीद बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे मज़ार ते हाज़िरी भरण खां पोइ लाड़काणे डिवीज़न जे आफ़ीसरनि सां गॾिजाणी पिणु कई आहे, जिते आफ़ीसरनि खे वसी इंतज़ामनि मुतालिक़ आगाही ॾिनी आहे। उन खां अॻु में उन वॾे वज़ीर जलसे गाह तोड़े स्टेज जो पिणु जाइज़ो वरितो। जॾहिं त मीडिया सां पिणु जेको आहे त मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त इस्तीफ़ाऊं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हवाले कयूं आहिनि। पार्टी क़यादत हाणे उनजो इस्तेमालु कॾहिं ऐं कीअं कंदी, उनजो फ़ैसिलो 29 दिसंबर ते कराचीअ में रचियल पार्टीअ जे CEC इजलास में कयो वेंदो। छाकाणि त बेनज़ीर भुट्टो जी जेको आहे त वरसी जे हवाले सां हर साल गढ़ी नौंदरो हाउस ते CEC जो इजलास थींदो आहे, पर कोरोना सबबु उहो नौंदरो में हिन दफ़े मुलतवी करे कराचीअ में रखियो वियो आहे। जॾहिं त शहीद बेनज़ीर भुट्टो जे वरसीअ जे हवाले सां PDM जे अॻुवाननि खे जेको आहे त दावतुनि जे हवाले सां हुन वॾे वज़ीर चयो त इहा मूंखे ख़बर न आहे त फज़लुर रहमान शिरकत कंदो या न कंदो, या कहिड़े PDM जे जमायतुनि खे जेको आहे त दावत ॾिनी वई आहे। उन खां सवाइ वॾे वज़ीर कोरोना वायरस जे हवाले सां पिणु चयो आहे त कोरोना वायरस ते कंट्रोल करण जे लाइ असां सभिनी खे जेको आहे त मुहतात रहणो पवंदो, छाकाणि त हीअ आलमी वबा आहे। इन जे लाइ असांखे पाण खे ई ख़्यालु करणो पवंदो। जलसे में हुन चयो त शरीक थींदड़ माण्हुनि खे पार्टीअ पारां मास्क फराहम कया विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि वॾो वज़ीर जेको आहे त गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में ई मौजूदु आहे। जॾहिं त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि खां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में माण्हुनि जी जेका आमद जो सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायत ई सख़्तु कया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां 70,000 खां वधीक पुलिस एहलकार आहिनि, उहे गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो ऐं नौंदरो हाउस पतल आहिनि। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अपडेट्स ॾियण लाइ।